आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त पाक फौज खे पंहिंजी आइनी हदुनि बाबति मुकमल ॼाण आहे। ॿिनि खे आइन ते अमल करणु घुर्जे। आइन जे आर्टिकल 19 में इज़हार जी आज़ादी जूं हदूं आहिनि। इज़हार जी आज़ादी जी लताड़ कंदड़ ॿियनि ते आङुरियूं नथा खणी सघनि। फ़ज़ा में पोढ़नि, औरतुनि ऐं ॿारनि जो क़त्ल सबूत आहे त दुनिया में तशद्दुद वधी रहियो आहे। भारत वालारियल कश्मीर ते नाजाइज़ कब्ज़ो कयो आहे। भारतीय ग्राही ते दुनिया जी ख़ामोशी संदन आवाज़ खे दबाए नथी सघे। कश्मीरी भाउरनि जी इख़लाक़ी, सियासी ऐं सफ़ारती हिमायत जारी रखी वेंदी। हथियारनि जी डोड़ सां ख़िते में ताक़त जो तवाज़ुन ख़राब थियण जो इम्कान आहे। असगर ख़ान अकेडमी रिसालपुर में पासिंग आउट परेड। एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर तरफ़ां परेड जो मुआइनो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी तकरीर में ख़ासि महिमान तौर शिरकत। ॿारनि खे मंशियात खां महफ़ूज़ रखण लाइ स्कूलनि जी सख़्त निगरानी करण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि अपेक्स कमेटी जो इजलास। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमून, घरू वज़ीर ज़ियासन लंजार ऐं ॿियनि जी शिरकत। मंशियात ऐं धाड़ेलनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं तेज़ करण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त सदर आसिफ अली ज़रदारी कचे में धाड़ेलनि जे मददगारनि खे बि गिरफ़्तार करण जी हिदायत कई आहे। सदर कचे में ज़मीनुनि ते कब्ज़ो न बर्दाश्त करण जोॻो करार ॾिनो आहे। स्ट्रीट क्राइम ऐं अगवा जा वाक़िया रोकण लाइ हिकमत अमली तयार कई आहे। ड्रग माफ़िया ऐं स्मगलिंग ख़िलाफ़ भरपूर कमु कयो पियो वञे। जो मदरसे में तालीम देता है बच्चों को, मासूम बच्चों को, मदरसे में मासूम बच्चे पढ़ते हैं जो अपनी तालीम के लिए आते हैं, उसके टीचर ने वो अटैक में मुलविस था कराची केपीओ के, तो उस पर शदीद तशवीश पाई गई। और डेफिनेटली कोई भी शख्स, ख़ास तौर पे दहशतगर्द तो दहशतगर्द होता है, लेकिन अगर कोई ऐसा शख्स दहशतगर्द जिसने इतना बड़ा अटैक आपके सूबे के एक अहम इदारे पे किया हो और उसका ताल्लुक पता चले कि वो किसी मदरसे का उस्ताद था, तो ये इसका मतलब उसने किस तरीके की तालीम जो है वहाँ पे स्टूडेंट्स को दी होगी। तो इस तरीके की चीज़ें जो हैं ये इस पर भी ये डेफिनेटली ये किया गया कि जहाँ जहाँ पे भी इस तरह के लोग हैं, किसी भी जगह पे हो, चाहे वो किसी यूनिवर्सिटी में हो या किसी मदरसे में हो, कहीं पे भी हो, जहाँ पे इस तरह के एलिमेंट्स मौजूद हैं, उन एलिमेंट्स की मुकम्मल तौर पर ना सिर्फ मॉनिटरिंग होगी, इस तरह के एलिमेंट को जो है उनके नापाक अज़ाम को नाकाम बनाया जाएगा, उसके खिलाफ एक्शन होगा। कराची पुलिस ऑफिस से हमले में मदरसे जो उस्ताद मुलविस होने जो इंकशाफ। शर्जील मेमून जो चवणु आहे त कराची पुलिस ऑफिस से हमले में मदरसे जो उस्ताद मारिजी वियो आहे। स्कूलनि में मंशियात जो विकिरो रोकण लाइ कानून साज़ी कई वेंदी। वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत मंशियात ख़िलाफ़ गॾिजी क्रैकडाउन कंदियूं। गैर कानूनी परडेनि जी रिहाइशगाहुनि खे मॉनिटर कयो वेंदो। सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां अमन अमान जो जाइज़ो वठण लाइ हर महीने इजलास कोठाइण जो फ़ैसिलो। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त सिंध पुलिस खे जल्द जदीद हथियार फराहम कया वेंदा। हू मामले ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां ॻाल्हाईंदा। समूरा वसीला फराहम कया वेंदा। पुलिस ऐं रेंजर्स खां नतीजा घुर्जनि। ठेकेदार ऐं पर्यटन खे सिक्योरिटी फराहम करे जल्द घोटकी कश्मोर पुल जो कमु शुरू करायो वञे। हसास इदारा कराची में स्ट्रीट क्राइम रोकण ऐं कचे में अमन लाइ पुलिस जी मदद कनि। वफाकी घर वज़ीर मोहसिन नकवी जी कराची में चीनी कौंसल जनरल सां मुलाक़ात। गॾियल दिलचस्पी जे मामलनि ऐं चीनी शहरनि जी सिक्योरिटी बाबति ॻाल्हियूं। मोहसिन नकवी जो चवणु आहे त चीनी शहरनि जी सरगर्मियुनि लाइ SOPs ते सख़्ती सां अमल कराए पियो वञे। चीनी शहरनि जी फुल प्रूफ सिक्योरिटी यकीनी बणाइण संदन फर्ज़ आहे। दुश्मन पाक चीन दोस्ती खे नुक़सान पहुचाइण जी कोशिश करे रहिया आहिनि। दुश्मन जी अहिड़ी साज़िश खे नाकाम बणाए वेंदो। पाक चीन दोस्ती खे नुक़सान पहुचाइण जी का बि साज़िश कामयाब न थी सघंदी। न्यूज़ सईदाबाद वेझो भुरजी कोशिश दौरान मज़ामत करण ते नौजवान क़तल। हथियार बंदन शौकत बिन खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो।
डीआईजी हैदराबाद तारिक धारी जे नौजवान के कत्ल जो नोटिस वरतो, रिपोर्ट तलब। सिंध में मैट्रिक के इम्तिहान दौरान कलम 144 लागू होने बावजूद कॉपी की धूम। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काने, मीरपुर खास नवाबशाह के मुख्तलिफ सेंटरन ते पाबंदी बावजूद कॉपी ते ज़ाब्तो न अची सघियो। केतिरनि सेंटरन ते बिजली न हुअण सबब शागिर्द परेशान। लाड़काने जे माहोट्रा गर्ल्स स्कूल में बद इंतजामी ते इंटरनल ऐं एक्सटर्नल के हटाए वियो। कानपुर में कणक जे डेरे ते सुतल बगोठाणा अगवा। हथियारबंद मीर जागीरानी मौला बख्श ब्रोही के कच्चे तरफ मुंतकिल करे छॾियो। सिंध में उरड़ीअ जे मर्ज़ ते ज़ाब्तो न अची सघियो। वधीक ॿ ॿाड़ा फोत सितड़ी परसाई होने में 5 वरनि जो मुजाहिद, 7 वरनि जी निंगरी सजा, सोलंगी फोत। पोतनि जो अंग वधी 16 थी वियो। इंग्लैंड और आयरलैंड क्लास सीरीज लाइ T20 टीम जो ऐलान। आज़म खान, इरफान खान और मोहम्मद रिजवान की वापसी। ज़मान खान इसाम अमीर ड्रॉप। साइम अयूब, फखर जमान, शादाब खान, अमाद वसीम स्क्वाड जो हिस्सो हूंदा। मोहम्मद आमिर, हारिस रऊफ, हसन अली और सलमान अली आगा भी टीम में शामिल।